सुभान अल्लाह। शान तमाम अदा फरमायो, कौसर तमाम अदा फरमायो थो, तमाम घणो शान अदा फरमायो थो। तो जेके अल्लाह तबारक व तआला घणो तुझे अदा फरमाए छॾियो आहे, ए रब बि चयो आहे असां तव्हांजो वॾो शान करे छॾियो आहे, तव्हांजो बुलंद शान करे छॾियो आहे। तो कहिड़ा जो मुस्तफा जे शान खे घटि करण वारो हूंदो। साईं कोई जो बस जो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, बुलबुले मदीना, उठी भी साईं इस्तेमाल के हवा उठा। बयान जारी रखो भाई। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए सुन्नत। गाल पूरी रखे। बिस्मिल्लाह। अच्छा ये मथे तक शुरू करो। मथे तक अच्छा साईं भला मथे रखे। अच्छा शुरू करो। हां शुरू करें तो ठीक है। ये थी देखो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह से ये मोहब्बत कायम रखे। आमीन आमीन। सुभान अल्लाह। से किसान पढ़ो सल्ले अला नबीना या रब सल्ले अला हबीबिना। असारे तकरीर करण जी मजाल दी बुलबुल मदीना आप जे बैठे सजे इन वक्त असारे बाकी ते वडे वडे मुफस्सिर आप जे तशरीफ फरमा थे, लेकिन इन दा हुक्म में थोड़ी देर बाकी तो सारे सामू में बैठा। अल्लाह ताला असारे सबने जी हाजिरी कबूल मकबूल फरमाए। आखो आमीन दोस्तों। रब करीम इरशाद फरमाया वरफअना लक जिक्रक, ए मेरे दिलबर असा तो सदा तो सादे वास्ते जिक्र बुलंद फरमा छोड़ा है। बुलंद किता से अजकल दा बुलंद नहीं, जहाँ तुसा जावे तदह बुलंद नहीं, लेकिन रफ़अना माज़ी मुतलक दा सीगा है, खड़े वक्त को वठू असा तुसा दा जिक्र बुलंद फरमा छोड़ा है। आखो सुभान अल्लाह, बलबला आखो सुभान अल्लाह। हजरत फिट धनी बादशाह रहमतुल्लाह तआला ने फरमाया दुआ त साहर का सिंगार अन लिखे अग हुआ न हुई नकीबी बचार मलकना महद हुई यार तोड़ी अजी तमार तो मोहब्बत सान बिहार नयाई लतीफ से अल्लाह तबारक व तआला सदन शान बुलंद फरमाए छॾियो आहे। घणे वक्त खां वठी अॼनि किताबनि में बि महबूबन करीम जी तारीफ़ किताब लेकिन उन्हीं के अंदर महबूबन करीम जी सनाई सराहत थी पई आहे। सुभान अल्लाह। असांजा महबूब मुर्शिद करीम हज़रत मदनी घोट रहमतुल्लाह तआला अलैह जन पंहिंजे फैज़ व बाज़ वारे किताब में इज़हार इरशाद ले फैज़ इबाद अरबी किताब पहले जिल्द के आखिर में इरशाद फरमाए पिया इन यहूदियन कान फी शाम यक़रा तौरात फी कुल्ली सब्त। हज़रत अबू बकर मुर्शिद करीम रज़ी अल्लाह तआला अन्हु ने इरशाद फरमाए पिया त शाम मुल्क में हिकड़ो यहूदी रहंदो हो जेको हर छंछर ते तोरे शरीफ जी तिलावत कंदो हो। तोरे सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे मथा नाज़िल थियल अल्लाह जो किताब आहे, वो हर छंछर ते पकावे से भला पाए करे गुस्ल करे वुज़ू सा तैयार थी करे खुशबू मखे पो रब जे करम रब जे तोरे जी तिलावत कंदो हो। वो हिक दफे तिलावत करे पियो कंदो 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 ओज तो
मुझे निगाह पैजी भैया जिसे तो महबूबन करीम जी तारीफ सना लगी लिखी भैया है हैरान थियो किताब का साजे नबी मूसा ने साजे मथा नाज़िल थियो असा यहूदन जे लाइ आया बनी इस्राइल जे लाइ आयो आहे हिते नबी जो एडो वडो शान अन्या जो वर्ग वाला ॿी जगह ते महबूबन करीम जी तारीफ लिखी पई आहे वरी वर्ग वाला टी जाइ ते लिखी पई आहे चौथो वर्ग वाला चौथी जाइ ते लिखी पई आहे पोइ यहूदी कावड़ में अची वियो आहे कावड़ में अची करे चारई वर्ग तोड़े शरीफ जा शहीद करे शहीद करण खां बाद बाह में साड़े तो छॾे वरी पाण सॼो हफ़्तो माठ करे वेठो आहे जॾहिं वरी ॿियो छंछरु आयो वरी कपिड़ा पाए करे वरी तोड़े शरीफ जी तिलावत करे थो जीअं जो तोड़े खोले त महबूबन करीम जी तारीफ़ साम्हूं लिखी पई आहे बिनी जहानन दे सरदार जी तारीफ हाने पहिरें ॾींहुं रुगो चईन चायन ते हाने तकड़ा तकड़ा जो वर्ग वारे ॾिसे त अठन चायन ते मुस्तफा जी तारीफ लिखी पई आहे चओ सुभान अल्लाह ही कावड़ में बाह बंधी वियो कावड़ में अठनी जगहन ता वर्ग शहीद करे नाउज़ बिल्लाह नजर आतिश करे तो छदे बाह में साड़े तो छदे वरी टे हफ्ते में तो रहे शरीफ के खोले करे तिलावत कर दिला सामो जो रखे थो जिए जो निगाह पया त बिनी जहानन जे सरदार दे इसम पाक जे मथा निगाह पईजी वई आहे हैरान थियो कावड़ में अचियो तकड़ो वर्ग वारी जो ॾिसंदो वञे त चईन जायन ते न अठन जायन ते न बल्कि 12 जायन ते महबूबन करीम जी तारीफ नजर आई आहे हाने ख्याल तो करे जेकॾहिं कुरान तोरे शरीफ जा पन्ना फाड़ी दो भी यसार तौरात कुल्लहु नअत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलबत सजो तोरे शरीफ महबूब करीम की तारीफ पढ़जी दी दो हाने छत तौरात के हल पंजर मुल्हन का पुछा कयो पंजर पाढ़न का पुछा कया पुछा छा गाना ओ नबी केरा कदह ईदो जी है दी तारीफ असांजे तोरे जे अंदर लिखी पई आहे पंहिंजे घर खां बाहर निकलो बाजार में आयो बाजार में जब मदरसो हुओ उलमा हुआ उन्हनि सां वञी करे मिलियो आहे उन्हनि खे ॿुधाए थो यारो अजीब हक़ीक़त आहे अजीब हाल आहे अजीब जो मूंखे पेश थियो आहे जो मां तोरे शरीफ जी तिलावत कयां थो पहिरें दफ़े चईन जायन ते ॾिठुमि ॿियो दफ़ो अठनि जायन ते ॾिठुमि टियों दफ़ो मां ॾिठो आहे त 12 जायन ते आख़िर ज़मान नबी जी तारीफ़ लिखी पई आहे ॿुधायो उहो केरु आहे किथां जो आहे अॼु में गुज़री वियो या अचण वारो आहे या हिन वक़्त में मौजूद आहे जॾहिं उहे जेके जा आलिम हुआ उहे बि ॿुधाइनि यारो इहो नबी सगोरो पैदा थी चुको आहे मके पाक में पैदा थियो आहे उतां हिजरत करे मदीनतुल मुनव्वरे में आयो आहे उन जाइ ते सनन नबूवत जो चंड नबूवत जो सिज रोशन लॻो पियो आहे पूरी दुनिया खे रोशन करे रहियो आहे हिन यहूदी जॾहिं महबूबन करीम जी तारीफ़ ॿुधी ऐं इहो बि सम्झाईंदे हिन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि बस महबूबन करीम जे नाले ॿुधण साण ई दिलि जे अंदरि इश्क अची जाॻियो आहे अची इश्क जाॻियो दिलि जे अंदरि सोचे त हाणे अहिड़े महबूब जो दीदार करणु खपे जंहिंजी रब करीम तारीफ़ तौरेत में फरमाई आहे इन महबूब जो दीदार करणु खपे तॾहिं उन्हनि खे चवे थो त यारो मूंखे दसिजो त कहिड़ी वाट मदीने ॾींदी आहे मदीने पाक कहिड़ो रस्तो वेंदो आहे मां उन सां मिलंदुसि हाणे यहूदियुनि जा आलिम उन खे चवनि था खैरुल लक अल्लाह तराहु वला यराक भलाई इन्ही में अथई न तू उन्ही खे ॾिसी न हू ई तोखे ॾिसंदो हुजे हैरान थियो छा ॻाल्हि आहे न हू मूंखे ॾिसे न मां उन खे ॾिसां छा ॻाल्हि आहे आलिम ॿुधायो इन्ही जे करे जो अल्लाह तबारक व तआला ॿिनी जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक निगाहनि में अहिड़ी कशिश रखी छॾी आहे एॾो त कमाल रखी छॾियो आहे जेको हिकिड़ो दफ़ो अख साण मिलाए थो त उन्ही जो बणिजी वेंदो आहे हज़रत फिट थड़ी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि मथा पुकार कई ज़ोर सां सुभान अल्लाह जो आवाज़ बड़ी बड़ी सुभान अल्लाह जो आवाज़ साईं फरमाईंदो आहे त काबिल अखियुनि में किबला तोखे दिखाती
नसी हिते फटई घणा फ़क़ीर हाणे दियो मार जमीर तुंहिंजो पहिरियों ई पूरो लॻो तुंहिंजो पहिरीं नज़र अहिड़ी आहे जंहिंजे तरफ़ थी वेंदी आहे उहो तव्हांजे क़दमनि में अची वेंदो आहे हाणे यहूदी जा आलिम चवनि पिया खैरुल लक अल्लाह तराहो वला यराक भलाई इन्ही में अथई जो न तूं उन खे ॾिसी न हुओ ई तोखे ॾिसंदो हुजे हाणे चवे थो ओ यहूदनि जा आलिम मुंहिंजे दिलि में महबूबन करीम जी मोहबत मच मचायो बीठी आहे मां सब्र करण वारो न आहियां बेहक़ तौरात मूसा ला तमनऊनी मिन ज़ियारतिही ओ आलिम तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम जे तोरे जो कसम आहे मूंखे मना न कयो त मां पैदल पंध करे वञी महबूबन करीम जे अंगण ते पहुची करे अखियुनि सां दिलबर जो दीदार करे वठंदुसि यहूदी रोकण दे लेकिन आशिक अॻु भरो थियण वारो आहे चवे थो चेजू छॾो नमू मदबी जे सभु थपनू वञे ही हद ऐं हियो हवाले कयो महोत जे मुंहिंजो हद मुंहिंजो हियो मुंहिंजी ज़िंदगी महबूब मदीने वारे मीर जे मथां कुर्बान आहे मूंखे छॾियो मुंहिंजो रस्तो साफ़ कयो मां वञा महबूबन करीम जो दीदार कयां तॾहिं यहूदी जा आलिम चवनि था पंथ तमामु परे आहे अरिड़हां ॾोह सफ़र आहे जबल जा लाह चढ़ा वॾा आहिनि घाट ते वॾी बीमारी आहे पाणी जो नालो निशान कोन्हे को घर घाट वेठा वेठा तोखे नज़र कोन ईंदा पंध करे करे थकी पवंदे गर्मी जी मौसम आहे थोला लॻी रहिया आहिनि तूं कीअं पंध करे करे एॾो वॾो उते पहुचंदे चवंदो आहे त बीते तां पिरियम मां त पहिरें पंध कंदास जे पेरनि पंध छॾियो त गोॾनि भर घिसकंदास जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल भर चुरंदास जे चेल चुरण छॾियो त हथनि सी हलंदास हथ न हलण छॾियो त कुल्हनि सी गाहींदास जे कुल्हनि काहण छॾियो त सीने सी सुरंदास जे सीने सुरण छॾियो त चोटी भर चुरंदास जे चोटी चुरण छॾियो त अखियुनि सी ईंदास के चिनकान शाह कबीर चवे ऐं विंतर बोड़ीदास मिरूं थी मिरुन में बण बण वासीदास पोइ जब मिलिया ता मिलंदास न त फेरी जान जतन ता इहा उमेद करे मां हलियो आहियां उमेद करे मां निकिरां थो अल्लाह में उमेद आहे त रब मुंहिंजी दुआ क़बूल फरमाईंदो इहे रोकण ते यहूद जा आलिम रोकण ते लेकिन आशिक अॻिते वधण ते नेठ निकिरी पियो आहे अल्लाह जो आसरो रखी शाम मुल्क मां महबूबन करीम जी मोहब्बत खे पंहिंजे दिलि जे अंदरि समाए करे निकिरी पियो आहे सफ़र कंदो कंदो हलंदो थो वञे जबल जा लाह चढ़ा घुमंदो घुमंदो हलंदो थो वञे लेकिन थक बि अचे वरायो आहे फलाऊं पखड़ ऐं शींहं ऐं कहर बि उहे बि निकिरी पिया आहिनि ॾिसी करे वञनि फलाउनि खे मदीने वारे पीर खे यादि करे सॾु कंदो आहे त अधर निधर अभरी क़िबला आण सूही आ हिते चौकी ता चोर चुंच में घर में बलाऊं हाणे मोट बुढ़ो पाढ़ो मता मुहब भरी वञा अचे मोदी सार लह मता हिननि जबरनि में मरी वञा हे मिरू मांखे खाई ॾींदा पखड़ किधर शींहं मांखे मारे छॾींदा मुंहिंजी सार लह महबूबन करीमन खे सॾु कंदो दिलबर यार खे पुकारींदो जबल जा लाह चढ़ा लॻंदो वॾी हिकिड़ी ॿारी जे मथां जॾहिं पंध करणु लॻो आहे भिख अॻिते खणे त सा बि पोइते पई थी वञे आॾो जबल बि ॾुखा वेठा नज़र अचनि उते वरी महबूबन करीमन खे पुकार कंदो आहे जंहिंजो तर्जुमो भिट धणी बादशाह कयो चओ सुभान अल्लाह साईं फरमाईंदो आहे त करड़ा डूंगर कह खणी क़िबला आॾो बाटन ते वारी सोढ़ा लतीफ़ चवे
अजा बर्र गुछन पारी ये मंजिल जी मारी कादर खणी के रसा बन करी मन के सत्य कंदो कंदो सफर कंदो कंदो हलंदो तो वने हलंदो हलंदो राजो दीहंदो सफर कंदो कंदो वने पियो हली हली आखिर इंसान मिंडरा जी वरायो आहे अखियों जागे में शर्म शर्म बन जी वियो आहिन ते हलन खां जवाब ॾेई वियो आहिन इश्क जे ज़ोर ते पंध करे रहियो आहे राजो टेम आहे उंदह रातियूं आहिन राजो टेम आहे सफर कंदो कंदो हलंदो वञे पियो निंड मची वरायो आहे दिल चयो आहे त थोरी देर बाह खे सिरांदी करे चेल सिधी करे वठ कलाक खन ते कन आराम अची वियो त तुंहिंजी मिठी अञा बि तेज़ वरंदी जल्दी महबूबा जो मुल्क जो अखियुनि सां पसी वठंदे इएं पाण पंहिंजी पाण अॻिते वधी करे बारीअ जे मथां पासो पंहिंजो लेटाए थो अञा बाह सेरांदी ॾेई करे सुम्हे थो त हाथ जी आवाज़ थो अचे त सुते न सरंदी सुते न सरंदी कच बचार पिरिय जी बिहामी बींदा तो खड़ा हणंदी हथड़ा तीअं गा करे उथी पियो आहे सबर कंदो कंदो सॼी राति हलियो आहे वरी जॾहिं ॾींहं थियो जबल जहिड़ो पंधु ॾुखियो रोगदार पथर पेरनि में लॻनि पिया पेर पिछूं बणिजी विया आहिनि ॾींहं जो सुम्हण जी ॾींहं जो वरी ओजागो बि आहे सुम्हण जो ख़्वाजो ख़्याल पंहिंजे दिलि जे अंदरि ज़ाहिर थियो आहे हींअर थोरी देरि वरी बांह सेरांदी करे माने ॾींहं जो थोरी देरि हिन वॾे वण जे हेठां आराम करे वठां अञा सिधो मस आहे अख सां न लॻी आहे आवाज़ कुदरत वार जे तरफ़ खां थो अचे त तपती थथी पेर न पसी मिरी जो आशिक़ थी पियो आहे लिखो बणाईंदो मोहब्बत सां हलंदो अखियुनि खे ओजागा आहिनि दिलि जे अंदरि महबूबन मदीने वारे मीर जी मोहब्बत फेरो लॻायो वेठी आहे पंध कंदो 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 मदीने पाक जे वेझो पहुतो आहे ईअं परे खां वॾियूं वॾियूं खजूं नज़र आयूं आहिनि माण्हुनि खां पुछे थो यारो ॿुधायो त कहिड़ो के शहर आहे माण्हुनि ॿुधायो त यार हिनजो नालो त पहिरां यसरब हो लेकिन हाणे अल्लाह जा महबूब पंहिंजा कदम मुबारक जो घुमाया आहिनि त मुल्कनि में मदीनो मशहूर थी वियो आहे दिल पाक बहार थी विया अखियुनि जा ओजागा लही विया आहिनि त हाणे मां महबूबन करीम जी दरबार में पहुचण वारो आहियां अॻिते जो वधे जीअं जो शहर में दाख़िल थियो सभ खां पहिरां हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां निगाह पइजी वई आहे हैरान थियो सलमान फारसी खे ॾिसी करे हैरान थियो अर्ज़ु करे अंत मुहम्मद छा तव्हां है मुहम्मद आयो जंहिंजी तारीफ़ तौरेत में पढ़ो ॾिठो अचां हज़रत सलमान फारसी महबूब करीम जहिड़ा ज़ाहिर में क़बूल हुआ लेकिन ये रब करीम महबूब करीम खे इहा बतूबत अता फरमाए छॾी तो चहिरो पुनल पाण तेरी सफ़ा साथ जी हुआ जो पान उन यहूदी के तौरात में महबूब करीम की तारीफ पढ़ी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदा वो साफ पढ़ा वो सादा वस्फ वो सादू वस्फ वो सादा वो साफ हज़रत सलमान फारसी के जिस्म के अंदर जलवा जाहिर करे देता जो महबूब के रख करे हो हज़रत सलमान फारसी का जरा सवाल करे तो अंत मोहम्मद छा मोहम्मद करीम हज़रत सलमान फारसी जो कंध झुकी वियो अखियूं पाणी सां भरिजी आयूं आहिनि छो त जॾहिं यहूदी जो मुसाफ़िर सफ़र करे करे मदीने पाक में पहुतो हो त 3 ॾींहं पहिरां असां गुनहगारनि जा नबी लाॾाणो करे विया हुआ हेॾो वॾो सफ़र करे करे जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में पहुचे थो हज़रत सलमान फारसी खे तो चवे छा तूं हो ही मोहम्मद आहे हज़रत सलमान फारसी दिल जो ख़्याल कई
शायद मस्जिद के अंदर महबूब अलैहिस्सलाम जब मौजूद आहिन हते वठी करे सलाम तो करे अस्सलाम अलैका या अबुल कासिम, ए अबुल कासिम तुझे मथा सलाम हाने तो अर्ज करे ते महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मुंह मुबारक मथे खड़ी करे मूंखे दीदार करा, मूंखे पंहिंजो दीदार करा, मूंखे पंहिंजो दीदार करा। हेॾा महबूबन करीम जो मिसाल थी चुको हो जीअं जो हिंदो अर्ज कयो आहे तीअं साहबन सबोरन जे अंदर रोअण जा आवाज़ बुलंद थी विया आहिनि। मस्जिद शरीफ़ तरफ़े में अची वई आहे। हैरान थियो छा ॻाल्हि आहे, ॿुधायो त सही छा लाइ रोअण जो आवाज़ थो अचे? शायद तव्हां खां तव्हांजो नबी जुदा थी वियो आहे। तॾहिं हज़रत मौला कायनात मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जन्नत ते वदा आहिनि। इरशाद फरमाइनि था ओ ता केरु आहीं, किथां जो आहीं, तोखे ख़बर नाहे त महबूब असांजा ज़ाडाणो करे विया आहिनि, असांखे विछोड़े में छॾे विया आहिनि। तूं अॼु थो असांजे महबूब खे यादि करी असांजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत वारा फट असांजे दिलनि तां अञा लथा ई कोन्हनि के बल्कि कड़ियूं ई कोन मठियूं अथनि। मथां तूं वरी हिजर फेराक जा लोण मिर्च बुरके रहियो आहीं। अदा केरु आहीं, किथां जो आहीं? तॾहिं यहूदी दाह कई आहे या है हाथ कद ता सफरी लैतनी लम तलदनी उम्मी, मुझो सफर सॼो बर्बाद थी वियो। काश मूंखे नज़र हाथ नुखर जा ॾींहं अॼु न ॾिसां हा। जेकॾहिं अम्मा मूंखे ॼणो हुओ पोइ तोरे न पढ़ा हा या इनकरत तौरात लम अजिद नातहू, जेकॾहिं तोरे पढ़ियो हम तो वो मुस्तफा जी नात न ॾिसां हा। ला इल्म वजद नातहू लराइतू वजह, जेकॾहिं मां महबूबन करीमन जी तारीफ़ ॾिठी हुई तो अॼु महबूबन जो दीदार भी करे वठां हा। लेकिन पंहिंजी मुंहिंजी क़िस्मत आहे ज़ारो ज़ार थो रोए तॾहिं चवे थो आहे तो मर्द तव्हां मथां ओठिया ॾोथिन जो मूंखे उन ॾियो सच की साथ लियो बुढ़ो जो पाण सी आहे को तव्हां मथां जेको मूंखे दिलबर यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करे ॿुधाए मुंहिंजो वसबो करे ॿुधाए। हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो थी बीठा आहिनि। इरशाद फरमायो अता मां तोखे वसबो ॿुधायां। यहूदी पुछे तो क़िबला पहिरां पंहिंजो तव्हां तारीफ़ करायो। पाण फरमाए त मुंहिंजो नालो अली आहे, पुट अबी तालिब जो आहियां। तॾहिं यहूदी तां कया ओ यार ओ अली जिन जाए ते महबूब मुस्तफा करीम जो नालो ॾिठो अथमि मूंखे कसम आहे उन रब जो जे हक़ सां तौरेत के मूसा जे मथां नाज़िल फरमायो आहे त रसूलुल्लाह जी नाले सां गॾु अली तुंहिंजो बि नालो मूं ॾिठो आहे, अव्हांजो बि नालो ॾिठो अथमि। हज़रत मौला कायनात मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम महबूबन करीम जी तारीफ़ कया। मुझे दिल पर जो अखियों कियां हुयूं, नैन मुबारक कियां हुआ, जुल्फ मुबारक कियां हुआ, चेहरो अनवर कियां हुआ, ताज मुबारक बद्दुहा वारो कियां हो, अलगर्ज सब तारीफ़ करे। तेरा यहूदी चयो मूंखे कसम आहे रब जो इहाई तारीफ़ मूं तोरे जे अंदर पढ़ी आहे। महबूबन जो दीदार तो कोन कयम, लेकिन ॿिनी जहाननि जे सरदार जे जिस्म अतर सां को कपिड़ो लॻल हुजे तो मूंखे आणे जो त मां उन खुशबू महबूबन करीम जी कपड़े मजा खुशबू सिंगा। हज़रत मौला कायनात मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम पंहिंजी हवेली पाक दा महबूबन करीम जे लॻल जिस्म सां जुबो घुराए वरितो आहे। वो जीअं जुबो जो मस्जिद नबी पहुतो हज़रत मौला कायनात मुश्किल कुशा पंहिंजे अखियुनि सां लॻायो आहे। सहाबन सगोरन चुमियो आहे। फेराईंदा फिरंदो ओ जरा यहूदी वटि पहुतो आहे। जुबो मुबारक अखियुनि सां लॻाए करे चवंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। शाहिदी तो जा अल्लाह का सवा के इबादत जो लायक कोने को इया भी तो शाहिदी जा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिन। या शाहिदी जा खंबाद हर तो करे मूंखे
मूंखे महबूबन करीम जी मज़ार वट वठी हलो जिथे मज़ार पाक जे मथां पहुतो आहे उते मथे हथ खणी करे अर्ज़ कंदो आहे ए मुंहिंजा रब करीम अल्लाहुम्मा इन क़बलत इस्लामी फक़बिद रूही अस्साह ओ मुंहिंजा रब जेकॾहिं मुंहिंजो इस्लाम तुंहिंजी बारगाह में क़बूल आहे मुंहिंजो कलमो तुंहिंजी दरबार में क़बूल आहे पोइ हयाती मूंखे न घुरिजे हींअर ई मूंखे मौत ॾे त मां वञी महबूबन करीमन सां हुते मिलां हज़रत मुश्किल कुशा ताम वठी करे त थोरो ॼण सां ए अदा नौजवान हाणे त मुसलमान थियो आहे कहिड़ी तो दुआ घुरी अर्ज़ कई त हाउ साईं हाउ दुआ तो घुरा हाणे ज़िंदगी मूंखे दुनिया जे अंदरि नथी घुरिजे छो त महबूब जहान मां हलिया विया आहिनि दबजानी विया जहान मां हिते हर शइ थी खोटी हाणे मौत अच मोटी त गॾु गुज़ारियो ॾींहं दुआ घुरे थो मुंहिंजा रब मौत मूंखे मोकिल त मां महबूबन करीमन सां मज़ार अंदर जे अंदर वञी करे उते दीदार कया पंहिंजी दिलि ठारियां जॾहिं उते दुआ घुरी बस पूरी कान कई आहे अचानक हेठि किरी पियो आहे किरण साईं जो रूह निकितो आहे लेकिन जो मथो महबूबन करीम जी मज़ार पाक जे कदमन वारे हिसे जे मथां आहे रूह मथे निकिरंदो थो वञे हिट धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह तर्जुमो कंदो थो अचे चओ सुभान अल्लाह साईं फरमाईंदो आहे त हो तंजे हुजूर में अॼ पूरा थिया फसा करकण मूं महत थियो आॾो रसूलुल्लाह ही सिर ही जुसो ऐं साह घोरे छॾ हिन घोटदा महबूबन करीम जे मथां कहे वञी मज़ार पाक में रसूलुल्लाह सां मिलियो आहे हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ऐं ॿियनि सहाबनि सगोरनि हुनजे जनाज़े खे जेके गुस्ल ॾिनो आहे फरमायो चओ सुभान अल्लाह शान तव्हांखे अता फरमायो कौसर तव्हांखे अता फरमायो अथव तमामु घणो शान अता फरमायो अथव पोइ जेके अल्लाह तबारक व तआला घणो कुझु अता फरमाए छॾियो आहे ऐं रब बि चयो आहे असां तव्हांजो वॾो शान करे छॾियो आहे तव्हांजो बुलंद शान करे छॾियो आहे पोइ केरु आहे जो मुस्तफा जे शान खे घटि करण वारो हूंदो साईं पोइ बस करो